परिषद सदा जिए। अमर रहे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। सिंधी भाषा साहित्य जो प्रचार थिए। साहित्यकारन जो जो गो सत्कार थिए। नई पीढ़ी जा सिंधी जुआन तरक्की कन। पंहिंजी कौम देश जो नालो रोशन कन। सिंधियुन जा सुंदर सपना साकार थियन। सिंधु घाटीअ जा वारिस बेदार थियन। रोशन आईंदे जी पीड़ पकी रखजे। हर सिंधी तालीम वठी लाइक बणजे। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए। अमर रहे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। अमर रहे सिंधी भाषा अमर रहे। अमर रहे विकास परिषद अमर रहे। अमर रहे अमर रहे अमर रहे। गणपति बप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया। गणेश जे आगमन जूं तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे लख लख वाधायूं। दिलेर सिंधी जे अॼु जी कार्यक्रम में तव्हांजो स्वागत आहे। अॼु असांजो हे कार्यक्रम, हे एपिसोड असांजे मानवारन अर्जुन हासिद जी खे समर्पित आहे। उन्हनि जी यादि में अॼु असां ही वक़्तु गुज़ारींदासीं। असां सां गॾु अॼु जे एपिसोड में जुड़ियल आहिनि घनश्याम कुकरेजा जी, प्रताप पिंजानी जी जेके कि डायरेक्टर आहिनि NCPSL जा, गुरमुख जगवानी जी XMLC। उन खां पोइ असां सां असांजा साहित्यकार, बर्ख साहित्यकार जिन खे चई सघां थी, वासुदेव मोही जी जुड़ियल आहिनि। उन खां पोइ असां सां गॾु आहिनि विनोद आसूदानी जी, जेके उर्दू, सिंधी, हिंदी गज़लुनि में माहिर मञा वेंदा आहिनि। नारी लछवानी जी, जेके कि राइटर आहिनि, रेडियो जॉकी आहिनि। रेडियो ते बि उन्हनि जो चङे ई दफ़ा असां ॿुधो आहे। मल्टी टैलेंटेड पर्सनैलिटी। ऐं असां सां गॾु आहिनि असांजा नौजवान गायक गिरीश साधवानी जी बि। त अचो कार्यक्रम खे शुरू था कयूं पिया। सभिनी खां पहिरीं मां स्क्रीन ते घुराइणु चाहींदसि असांजे घनश्याम कुकरेजा जी खे, जेके कि नागपुर मां असां सां जुड़ी रहिया आहिनि, HRD मिनिस्ट्रीअ मां, असांजा वाइस चेयरपर्सन NCPSL जा। जय झूलेलाल। जय झूलेलाल। कीअं आहियो तव्हां? बिल्कुलु बढ़िया, फर्स्ट क्लास। तव्हां सभिनी जी आसीस आहे। अॼु जे कार्यक्रम में तव्हांजो दिलेर सिंधी जे सेट ते तव्हांजो स्वागत आहे। धन्यवाद। घनश्याम जी, जीअं त अॼु जो असांजो कार्यक्रम अर्जुन हासिद जी खे समर्पित आहे, त मां तव्हां खां चाहींदमि त तव्हां ॿ शब्द असांखे उन्हनि जे बारे में ॿुधायो, ऐं उन खां पोइ सिंधी भाषा जो असां कीअं वाधारो करे सघूं था नौजवान तबिके में, उन ते बि पंहिंजा वीचार ॿुधायो। जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। लाल जा जाटी सभई चओ जय झूलेलाल। असांजी पूरी सिंध जेका हुई संत महात्मान ऐं गायकनि, लेखकनि ऐं भगतनि सां भरियल हुई। उन्हनि में हिकु असांजे विच में अदबी अर्जुन हासिद साहब बि हुआ, जेके सुठा गज़ल गायक हुया। इहो बि चई सघिबो आहे त ही गज़ल सम्राट हुया ऐं तमामु सुहिणे नमूने, सुठे नमूने, सुठी भाषा में हू ॻाईंदा हुआ। हू पाण त ॻाईंदा ई हुया, पर हुननि जी जेके गज़लूं हुयूं, ॿिया बि जाम गायक ॻाईंदा ऐं उन जी गज़ल ते माण्हू झुमंदा।
मूंखे यादि आहे त नागपुर में हिकु गायक हुया श्री हरचंदानी हरचोमल लालवाणी। हू तमामु सुठा पाण गायक हुया, पाण लिखंदा, पाण ॻाईंदा बि हुआ, पर हुननि जी गज़लनि ते बि हू ॻाईंदा, जंहिंजे मथां मां ॾिसंदुमि माण्हू ख़ूब झूमंदा हुया। चवंदा आहिनि त जंहिंजी ज़िंदा सां क़ौम रहंदी, जंहिंजी ज़बान ज़िंदा, जे पंहिंजी ज़बान ज़िंदा त पूरो जहान ज़िंदा। दोस्तो हिन प्रकार जी गज़लूं हिन प्रकार सां हू लिखंदा रहिया ऐं असांजे विच में तमामु सुठे नमूने रहिया। अॼु खां लॻभॻि 6 महीना पहिरियों ही पाण पंहिंजो टोलो छॾे करे गुज़ारे विया आहिनि ऐं उन्हनि खे बि असां नमन था कयूं। पार्टीशन खां पहिरियों 1947 में ही पाण सिंध में रहंदा। 1948 में पाण बम्बई में अची विया। बम्बई अचण खां पोइ हुननि पाण खे सेट कयो अहमदाबाद में ऐं पाण सुठा गायक बि हुया ऐं गज़लदार गायक बि हुआ। उन्हनि खे सचपच में त चवंदा आहिनि त भई सिंधी समाज अचण खां पोइ पंहिंजी रोज़ी रोटीअ में लॻी वई, पर ही जेके गायक लेखक जंहिंमें अर्जुन आसिफ साहब बि हुया, इन्हनि पंहिंजी समाज खे पंहिंजी भाषा संस्कृति कायम रखण जे लाइ हिननि कमु कयो। चाइना दैवी व्यापार में तमामु सुठो कमाए सघनि पिया, लेकिन हुननि खे लॻो न असांजी भाषा संस्कृति की जेका आहे उहा धीरे धीरे ख़तम थी रही आहे। उनखे कायम रखण जे लाइ हुननि कंहिं गज़लूं ॻायूं, कंहिं लिखियो, कंहिं गायन कयो ऐं सुठे नमूने सां। अहिड़ा लेखक जेके बि साहित्यकार आहिनि उन्हनि खे बि मां नमन थो कयां। चवंदा त जेके साहित्यकार हूंदा आहिनि उहे देश खे अॻिते वठी हलंदा आहिनि। त उन्हनि मां हिकु अर्जुन आसिफ साहब बि हुया। अॼु जे ॾींहं ते तव्हां पुछो त भई असांजी सिंधी भाषा जो वाधारो कीअं थी सघंदो आहे। सिंधी भाषा जे वाधारे जे लाइ अॼु जे जेके नौजवान पीढ़ी आहे उन्हनि जे लाइ मुंहिंजो हिकिड़ो संदेश आहे त असांजी भाषा संस्कृति विश्व जी आला दर्जे जी हिकु भाषा संस्कृति सभ्यता आहे। इहो मां नथो चवां, डिस्कवरीअ में हाल ई में ॾेखारियो वियो हुयो त भई जेके पुराणे में पुराणियूं सभ्यताऊं आहिनि उन्हनि में आहे रोम आहे, इजिप्ट आहे, अहिड़े नमूने सिंधु आहे। उन्हनि में सिंधुअ जेको चित्रण कयो वियो उहो इहो कयो त भई मोहनजोदड़ो सिंधु घाटी सभ्यता, उन्हनि में इहो चित्रण कयो वियो त भई बिना हवा जे पंखनि जे हवा कीअं कायम रहे थी ऐं बिना लाइट जे रोशनी कीअं रहे थी। हवादार मकान ऐं संपूर्ण मकान जेको चइबो आहे उहो सुठे नमूने कीअं उते ठहियल हुया। असांजी जेका इहे असांजी न पर हींअर हिकु मोहनजोदड़ो पिक्चर बि आई जंहिंमें ॾेखारियो वियो त असांजी संस्कृति सभ्यता हे पुराणे में पुराणी आहे ऐं उन्हनि खे असांजे नौजवान जेके आहिनि उन्हनि खे उहो यादि रखणु खपे त भई असां हिन संस्कृति भाषा जा असां सभ्यता जा वारिस आहियूं। उनखे कायम रखण जे लाइ घणो कुझु आहे, पर समय तव्हांजो थोरो आहे त मां पंहिंजे नौजवाननि साथियुनि खे चवंदुमि त भई पंहिंजी भाषा संस्कृति कायम रखनि। ऐं 14 अगस्त जेका आहे उनखे बि न विसारणु खपे। 14 अगस्त जेका आहे उहा असांजी पार्टीशन जो ॾींहुं आहे। जंहिं ॾींहुं पार्टीशन थियो 14 अगस्त ते पार्टीशन थियो, जंहिंमें असांजी प्यारी सिंध जेका असांखां अलॻि थी वई। जेकॾहिं त इहे पंजाब अधु मिलियो, बंगाल अधु मिलियो, असांखे बि अधु सिंध मिलणु खपंदी। न मिली, पर असां यादि रखूं त सिंध जेका आहे अॼु न सुभाणे असांखे मिलणु खपे। इहा पंहिंजी ज़िद हुअणु खपे। चवंदा आहिनि त इज़राइल जेके यहूदी हुया 2000 साल ताईं उहे चवंदा रहिया त भई ॿिए साल जंहिं महिल असां मिलंदासीं यरूशलेम में मिलंदासीं। ऐं 2000 साले खां पोइ उहो वक़्तु आयो, इज़राइल ठही, उहे यहूदी हिते आहिनि, यरूशलेम बि आहे, हिकु मज़बूत देश आहे जंहिंजी पंहिंजी भाषा संस्कृति ऐं उनखे आहे। असांखे बि पूरी उमेद आहे असांजी भाषा संस्कृति सभ्यता सां गॾु असांखे सिंध जेका आहे मिलंदी। सिंध बिना अधूरी आहे, इहो मां नथो चवां। असांजा पूज्य दादा वासवाणी जयचंद वासवाणी साहब बि चई विया। सरसंघ चालक श्री मोहन भागवत जी बि पंहिंजे असांजे कार्यक्रम में चयो त भई सिंध कॾहिं तव्हांखे मिलंदी। इन 2 ॻाल्हियूं कान्हनि। मां नौजवान पीढ़ी ऐं समाज सां निवेदन कंदुमि त हू पंहिंजी सिंध खे यादि रखनि ऐं अॼु न सुभाणे सिंध मिलंदी। एतिरो चई करे 2 शब्द मां पंहिंजो
वाणी वाणी समाप्त कयां थो। धन्यवाद। तव्हांजा इहे अल्फाज़ असांजे लाइ गोल्डन अखरनि जे बराबरि आहिनि, सुनहरा शब्द आहिनि इहे तव्हांजा। नौजवान पीढ़ी ज़रूरु इन्हनि खे ॿुधंदी ऐं इन्हनि ते अमल करण जी कोशिशि कंदी ऐं बिल्कुलु असां सिंध जो बेसब्रीअ सां इंतज़ारु कयूं था। वाकई हिंद सिंध जे बिना अधूरी आहे। मां ॿियनि गेस्ट खे घुरायां थी, मां तव्हां सां निवेदन कंदसि त तव्हां असां सां जुड़िया रहिजो। त मां जी स्क्रीन ते वासुदेव मोही जी खे इनवाइट करणु चाहींदसि। असांजा वासुदेव मोही जी, उन्हनि खे मां पहिरीं त सभिनी खां पहिरीं हिकिड़ो धन्यवाद चवां, त उन्हनि खे वाधायूं ॾियां त उन्हनि खे असांजो सारस्वत पुरस्कार सां सन्मानित कयो वियो आहे। वासुदेव मोही जी, तव्हांजो दिलेर सिंधी जे सेट ते स्वागत आहे। महिरबानी। ऐं तव्हांखे तव्हांजे महिरबानी। मिलियल सम्मान जूं लख लख वाधायूं। वासुदेव जी, अॼु मां तव्हां खां ॼाणणु चाहींदमि त तव्हां असांजे अर्जुन हासिद जी सां अहमदाबाद में चङो वक़्तु गॾु हुया ऐं तव्हांजा उन्हनि सां सुठा संबंध आहिनि। उन्हनि जे शख़्सी जीवन जे बारे में जेकॾहिं तव्हां असांखे दर्शकनि खे कुझु ॿुधाए सघंदा त, छो त उन्हनि जे करीबी तव्हां मञिया वेंदा आहियो बि, त कुझु अर्जुन हासिद जी जे बारे में तव्हांजे ज़ुबानी। मोही जी, तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे थो? मोही जी, नेटवर्क जो शायदि इशू लॻी रहियो आहे असांखे। असां तेसि ताईं विनोद आसूजानी जी खे घुरायूं था। विनोद आसूजानी जी, जेके उर्दू, हिंदी ऐं सिंधी गज़लनि में। विनोद जी, तव्हांजो स्वागत आहे। नमस्कार। तव्हांखे आवाज़ अचे पियो मुंहिंजो? बिल्कुलु अचे थो पियो मूंखे तव्हांजो आवाज़। मां तव्हां सां ॼाणणु चाहींदमि त तव्हां पाण हिकिड़ा शाइर आहियो ऐं असांजा अर्जुन हासिद जी हिकिड़ा शाइरीअ जा बेताब बादशाह मञिया वेंदा आहिनि। त तव्हां सां ॼाणणु चाहींदमि तव्हां उन्हनि जी शाइरीअ खे कीअं था ॾिसो? जी, तमामु सुहिणो सवाल अव्हां पुछियो आहे। त अव्हां ॿुधो हूंदो त अगस्टस सीज़र जे बारे में हिकिड़ी चवण त अगस्टस सीज़र फाउंड रोम ब्रिक्स, ही लेफ्ट रोम इन मार्बल। त साॻी ॻाल्हि सिंधी गज़ल जे बादशाह सदा हयात अर्जुन हासिद साहिब मां चई सघां थो। हुननि 1960 जे आसपास पंहिंजी शाइरी शुरू कई ऐं उन ई वक़्तु हुननि जो पहिरियों गज़लनि जो मजमूओ पिणु आयो हो। लॻभॻि 1955-60 खां वठी 2020 ताईं हुननि जे 7 ॾहाकनि जी हीअ शाइरीअ जी यात्रा जेका आहे, शाइरीअ जो जेको सफ़र आहे, उन में जॾहिं उन्हनि शाइरी शुरू कई हुई त सिंधी शाइरी रवायती शाइरी हुई। सिंधी गज़ल ख़ासि करे रवायती नमूने सां लिखियो पियो वञे, यानी ॿिन्ही तरीक़नि सां उनजो कंटेंट एज़ वेल एज़ फॉर्म। पर धीरे धीरे जीअं जीअं गज़ल अर्जुन हासिद साहिबनि जे हथ में आयो ऐं हुननि जी जेका तख़लीक़ थी, गज़ल खे हुननि अहिड़ा सुहिणा नवां मोड़ ॾिना जंहिंखे चइजे कि गज़ल जे फॉर्म में हिकु टर्निंग पॉइंट आयो सिंधी गज़ल जे, उहो अर्जुन हासिद साहिबनि जे शाइरीअ जे करे ई आयो। पहिरियां त हुननि बि पत्थर पत्थर कंडा कंडा नाले किताब में रवायती शाइरी कई, प्यार मोहब्बत जी शाइरी कई, गुल बुलबुल जी शाइरी कई। पर 1984 ईंदे ईंदे मेरो सिज जंहिं किताब ते हुननि खे साहित्य अकादमी अवॉर्ड पिणु हासिलु थियो। अव्हां ॾिसंदा त 80 जे ॾहाके ताईं ईंदे ईंदे संदन शाइरीअ में जेको सोशल कॉन्शियसनेस आहे, समाज जो चिंतन आहे, उहो असांखे सिम्बॉलिकली ॾिसण में अचणु लॻो। ऐं 1998 में हुननि जे गज़लनि जो मुंहिंजी नज़र में जेको सभिनी खां तमामु मयारी मजमू आहे, उहो मोगो। मोगे ताईं ईंदे ईंदे असांजो शाइर हिकिड़ो आलमी शाइर बणिजी पियो आहे। जेको एलिमेंट ऑफ यूनिवर्सलिटी हुजणु खपे कंहिं बि हिकिड़ी मयारी शाइरीअ में, उहा अव्हांखे अर्जुन हासिद साहिबनि जे शाइरीअ में ॾिसण में अचे थी। ऐं जीअं T.S. इलियट जो चवणो आहे कि गुड पोइट्री मस्ट बी कैरेक्टराइज्ड ऑफ
unification of sensibility where emotion and thought should be interwoven. त इहा जेका स्पेशलिटी आहे उहा असांखे अर्जन हासिद साहिबनि जे ग़ज़ल में ॾिसण में अचे थी। त जेके ज़िंदगीअ जा अलॻि अलॻि रंग हूंदा आहिनि, दर्द, मोहबत ऐं कुदरत जो चिट, इहे त हासिद साहिबनि जे शाइरी में आहिनि ई आहिनि, पर ॿ टे ॻाल्हियूं जिन जे करे मां चवंदुसि त हू ग़ज़ल जा बादशाह आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि त इहा कि अर्जन हासिद साहिब सिंधी ग़ज़ल खे इंटेलेक्चुअल ग़ज़ल ठाहे छॾियो। उन में न सिर्फ़ु जज़्बो ऐं एहसास आहे, पर ख़्याल जी तमामु ऊंची उॾाम पिणु आहे। ॿी ॻाल्हि इहा, अर्जन हासिद साहिबनि जो ग़ज़ल साइलेंट शाइरीअ जो हिकिड़ो तमामु सुहिणो नमूनो आहे। किथे बि अव्हांखे लाउडनेस नज़र न ईंदो, किथे बि अव्हांखे जी बोल्ड सिमिलीस, बोल्ड मेटाफोर्स न ईंदा। त इहा हिकिड़ी अहिड़ी चीज़ आहे जेका शायदि मां चवां थो कि हिंदी ऐं तरीक़े सां जेतिरो हासिद साहिबनि जे ग़ज़ल में असांखे ॾिसण में अचे। बिल्कुलु बिल्कुलु सही था फरमायो तव्हां। मां उन्हनि जी शख़्सी जीवन जे बारे में वासुदेव मोहित जी खां ॼाणणु चाहींदमि। मां चाहींदमि त स्क्रीन ते अचनि। शायदि पहिरीं उन्हनि जे नेटवर्क में कुझु डिले हुई। विनोद जी, तव्हां असां सां जुड़िया रहंदा? जी जी बिल्कुलु। मोहित जी, हाँ, मां वरी पंहिंजो सवाल कुछ दोहराईंदमि त प्रॉब्लम आहे नेटवर्क जो शायद जी घड़ी घड़ी गुम तो थी वञे ऐं आवाज़ भी बिल्कुल हट तो अचे। मुंहिंजो आवाज़ पहुचे तो हुते? बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजो बराबरि ॿुधण थो में अचे पहुचे। तो? हा तव्हांजो बिल्कुलु ॿुधण अचे। विनोद आसूदाणी जो तो बिल्कुल झीणो आवाज़ ॿुधण में पिया आयो, पर सम्झ में न पियो अचे। विनोद आसूदाणी साहिब छा चयो मूं न ॿुधो। थोरे में मां जेकर चाहियां त अर्जन हासिद साहिब जेको हिकु पाए जो ग़ज़लगो शाइर आहे ऐं उन जेको ग़ज़ल में रिवोल्यूशन आंदो, तब्दीलियूं आंदियूं, उहे सचपच न सिर्फ़ु सिंधी ग़ज़ल जे लाइ पर ॿियनि भाषाउनि जे ग़ज़ल लाइ बि वॾी ॻाल्हि हुई। ऐं ईअं चई सघिजे थो त सिंधी ग़ज़ल खे हासिद जहिड़नि शाइरनि ॿियनि ॿोलियुनि जे सिफ़ में बिहारियो ऐं कंहिं बि हालति में नज़र झुकाए अहिड़ो ग़ज़ल कोन्हे। हासिद जी जेकर थोरे में लाइफ ॾिसूं असां त हासिद जो जनम कराची में 7 जनवरी 1930 में थियो। ही चेटूमल इसराणी जे घर में ॼाओ ऐं माइटनि जो पहिरियों औलाद हूंदे बि हुनखे नानाणनि गोद में खयो ऐं ॼेठानंद तनवाणी कंडियारे में हुनखे पालियो ऐं निभायो। त अर्जन हासिद पंहिंजनि नानाणनि में पलियो, उन्हनि ई हुनखे गोद खयो हो। त हिन जो ॾिसजे खणी त ॿालपण जेको आहे सो स्कूल में क्विट इंडिया मूवमेंट हली पई त उन में सरगर्मी रही हिनजी स्कूल जे वक़्त खां वठी। स्कूल जो जेको शेवा दल हो उन जो ई नायक बि बणियो ऐं आज़ादी त मिली, कोशिशूं थियूं, आज़ादी मिली, पर सिंधी हिंदुनि जे लाइ उहा काफ़ी तकलीफ़ देह साबित थी। छाकाणि त तव्हांखे ख़बर ई आहे त लॾ पलाण वक़्तु कहिड़ियूं हालतूं हुयूं ऐं हासिद जी शादी बि समाजी, मज़हबी ऐं पॉलिटिकल हालतुनि ख़राब हूंदे थी 23 सितंबर 1947। 23 सितंबर 1947 हुअं बि असांजे साहित्यिक जगत लाइ हिकिड़ो सुठो ॾींहुं कोन हो जो उन ॾींहुं असांजो पाए जो सिरमौर शाइर किशन चंद बेवस गुज़ारे वियो। 4 जनवरी 1948 में पाणीअ जे जहाज़ में हासिद बम्बई अची पहुतो ऐं शुरूआति कई अहमदाबाद में ई। तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे त असीं सभु उन वक़्तु अटे ऐं अजय जे पेर फंद में हुआसीं। हासिद बि हो ऐं हासिद जी ख़ुशकिस्मती जो दिसंबर 1948 में
उनखे पोस्ट जे नौकरी मिली ऐं पोस्ट मां ई उन पोस्ट मास्टर जे उहिदे तां रिटायर कयो। जी हाणे अर्जन हासिद 1956 में लिखणु शुरू कयो। जी 1956 में हिन गीत लिखण सां शुरूआत कई, पर हिन जो नालो तॾहिं एस्टेब्लिश थियो जॾहिं हुन गज़ल खे अपनायो ऐं तंहिंखां पोइ त हिन गज़ल लिखिया, नज़म लिखिया, दोहा सोठा बि लिखिया ऐं ॿियूं विधाऊं बि, नज़म बि लिखियो, पर हिकु संगीत रूपक बि तयारु कयो उमिरि मारवी ते, जंहिंजा हिते बैले शोज़ काफ़ी थिया अहमदाबाद में। अहमदाबाद जी में हिकिड़ो ॿियो बि तमामु वॾो कार्यक्रम थियो अर्जन हासिद जे शान में, जंहिंमें वॾा वॾा सिंधीअ जा गायक शामिल थिया हुआ। आस्करन शर्मा, महेश चंद्र, घनश्याम वासवाणी, काजल चंदीरामाणी, गिरीश साधवाणी उते हो ऐं वग़ैरह वग़ैरह। त हिनखे काफ़ी मान मिलिया आहिनि, काफ़ी इनाम मिलिया आहिनि साहित्य अकादमी जो ख़ासि, ऐं साहित्य अकादमी जो हिकु तमामु वॾे में वॾो टाइटल आहे फेलोशिप। हिनखे फेलो बि अता कयो वियो ऐं हिन न सिर्फ़ु गज़ल ऐं कविताऊं लिखियूं आहिनि, पर कहाणियूं बि लिखियूं ऐं उहे कहाणियूं जेके आहिनि प्रदर्शनी किताब में शामिल कयल आहिनि। जेकॾहिं जी हासिद जे गज़ल जूं ख़ूबियूं असां चऊं त तमामु थोरियूं जेके अंडरलाइन करियूं असां, ॿियूं त जी तमामु घणियूं आहिनि जेके गज़ल जूं आम ख़ूबियूं आहिनि, पर मां जी के जेके आहिनि से अंडरलाइन करियां थो। उन मां इहा आहे हिकु हवासनि जी फेरबदल। जी हवासनि जी फेरबदल अंग्रेज़ी में हुनखे सिनेस्थेसिया चवंदा आहिनि। उन में छा थींदो आहे, जेके असांजा हवास आहिनि उन्हनि जो जेको कमु आहे उनजो उलट पुलट थी वेंदो आहे। भई जी जीअं हिकिड़ो शेर आहे, जेके नाज़ुक तब हुआ तिन खे ईअं अखियुनि सां छुअणु सही त न हो। हाणे अखियुनि जी जो कमु आहे ॾिसणु, पर जी हासिद उन्हनि खां कमु वठे थो छुअण जो। अहिड़ीअ तरह ज़हन में जंहिंजे हथोड़ा आहिनि, लिंग तिन जा ई त घोड़ा आहिनि। हाणे लिंग जी त ॿुधण जो कमु कोन कंदा आहिनि, पर हासिद उन्हनि खे ॿुधण जो कमु सौंपियो आहे। त अहिड़े जी नमूने सिनेस्थेसिया हासिद पंहिंजे गज़ल में तमामु घणो यूज़ कयो। ऐं ॿी जेका हासिद जी गज़ल जी ख़ूबी आहे सा आहे त हिन जो गज़ल या शेर हिकु नसरो वांगुरु आहे। माना ॿ सिटूं जेकॾहिं असां पढ़ंदासीं त लॻंदो असां हिकिड़ो जुमिलो पढ़ियो आहे। ऐं इहा हिकु हासिद जी वॾी ख़ूबी लिखी वई आहे, छाकाणि त पहिरीं जेका सिट आहे उहा सॉरी ॿी सिट जेका आहे सा पहिरीं सिट जो विस्तार थी अचे थी। ऐं हिकिड़ो शेर आहे जीअं, रोज़ विश्वास खे छुरा न हणो, सियन ते हिकु दफ़े हणो गोली। हिकिड़ो जुमिलो आहे ॼण। ऐं जे पाण ॾिसूं था त पहिरीं जो विस्तार असांखे ॿी में मिले थो। बिल्कुलु अहिड़े सही था नमूने चओ। जेकॾहिं इहो ॿियो शेर ॾिसंदासीं, ज़ियन खीसनि में थिए रखिया हर कंहिं, कुर्ब हर कंहिं कढी थिए उछलाया। जुमिलो हिकिड़ो आहे, जी पर कमाल जी ॻाल्हि इहा आहे त के शेर वरी अहिड़ा आहिनि जो हर सिट जुमिलो लॻी पई आहे। हाणे जीअं जी सोच जीअं सिज उभरंदो आहे, हिकिड़ो जुमिलो आहे। जी शख़्स हर सच सां उलझंदो आहे, इहो आहे शेर। जी सोच जी जीअं सिज उभरंदो आहे, शख़्स हर सच सां उलझंदो आहे। ॿई ॾिसूं त ॿई सिटूं जेके आहिनि ॿ जुमिला आहिनि। अहिड़े बिल्कुलु नमूने किथे अकेले में वेठो हूंदो, इहो बि पाण सां धोखो हूंदो। किथे जी अकेले में वेठो हूंदो, हिकिड़ो जुमिलो आहे। सॾु इहो बि पाण सां धोखो आहे, इहो जी हिकु जुमिलो आहे। त हासिद जी इहा जेका ख़ूबी आहे सा ज़बरदस्त आहे। ऐं इहा ख़ूबी जेका बिल्कुलु आहे सा विरले 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 थी मिले। ऐं हासिद माना जी सभु रंग ॿी जेका पिरोई ख़ूबी ॼाण जेकॾहिं मां अंडरलाइन करियां उहा इहा आहे त गज़ल जेको फॉर्म आहे, गज़ल जी विधा जेका आहे उहा नाज़ुक नफ़ीस विधा आहे, इश्क मोहबत जी विधा आहे। पर हासिद कॾहिं बि उन में
कुंवरा लफ़्ज़ कम कोन आंदा। अत्यंत उनजो बढ़िया जी। जेको लैंग्वेज जो हिसाब रहियो सो जी टफ रहियो। उनजी चूंड लफ़्ज़नि जी जेका आहे सा टफनेस खणी आई। चीड़ सिंधीअ में हिकु लफ़्ज़ आहे चीड़, चीड़ जी खणी आई, टफनेस खणी आई। त उहा टफनेस हासिद जी गज़ल खे हिकु ॿियो रंग थो, ॿियो रंग जी कीअं थो मिले बिल्कुल त गज़ल हिकु नफ़ीस इश्क मोहब्बत जी विदा हूंदे बि हासिद उनखे मर्दानो सुर ॾिनो, उनखे बैरीटोन ॾिनो। इहा हासिद जी वॾे में वॾी कामयाबी आहे त हुन बिल्कुल गज़ल जे सुभाउ खे ई बदिलाए छॾियो। ऐं मां जी सम्झां थो त ॿियूं जेके इहो ख़ूबियूं आहिनि उहे मानाउनि जे हवाले में आहिनि। इशारियत हुन में जाम आहे। हाणे जीअं हिकिड़ो शेर मां जेकर पढ़ां, कीअं थो हर कंहिं सां मुर्की ॻाल्हाए, केॾा हासिद जा हौसला आहिनि। कीअं तो हर कंहिं सां मुर्की ॻाल्हाए, केॾा हासिद जा हौसला आहिनि। हाणे हिते मुर्कण का साहसी ॻाल्हि त आहे कान, ॾिसो हौसला थो चए, पर इहा मुर्कण जी जी ॻाल्हि जेका आहे सा हक़ीक़त में मजबूरी आहे। अर्थ बि थी सघे थो, मतिलब बि थी सघे थो, पर हिकु मजबूरी बि रहे थी, ख़ुशि करण जी, जी बिल्कुल ख़ुशामद सही। करण जी वग़ैरह वग़ैरह। जी जी त मोहित इन जी नमूने जी जेके मानाऊं हासिद ॾिनियूं, इहे सजेशन्स आहिनि, इशारियत आहे। ऐं इन्हनि मानाउनि जे करे हासिद जा जेके शेर आहिनि उहो कैलिडोस्कोपिक तासुर ॾियनि था। ईअं न जी कैलिडोस्कोपिक छा थींदो आहे पाण खे ख़बर आहे, पाण थोरो ई हुनखे फेराईंदा आहियूं, चूड़ियूं टुटल हूंदियूं आहिनि हुनजे अंदरि, त थोरो फेराइण सां अलॻि अलॻि डिज़ाइनूं ठही पवंदियूं आहिनि। त जी सही था हासिद जे शेर में अहिड़े नमूने अलॻि अलॻि शेड्स मानाउनि जा उभरनि था, ऐं इहा हा हिकु वॾी ॻाल्हि आहे। ऐं जी ॿियो त बिल्कुल हासिद जो इहो आहे लफ़्ज़नि जो सरफ़ो। हासिद हिकिड़ो बि लफ़्ज़ ज़्यान कोन थो करे। कमाल जी जी ॻाल्हि इहा आहे त हासिद जे शेर जेकॾहिं असां ॾिसंदासीं उन में कंहिं बि हिकु लफ़्ज़ खे हेॾां होॾां पाण न करे सघंदासीं। जे कयोसीं जी त शेर बिगड़ी पवंदो। त बिल्कुल ईअं खणी चइजे त हासिद ॿोलीअ खे लबादे तौरु कमु कोन आंदो। हिकु जी चौगो थींदो आहे, पाण पाईंदा आहियूं, हा लाहे छॾींदा आहियूं। त हा हासिद ॿोलीअ खे इन नमूने यूज़ न कयो, हासिद अहिड़े नमूने ॿोलीअ खे यूज़ कयो ॼण उहा हिकु असांजी स्किन आहे। जी सही स्किन था चओ। खे असां ॾेराए न सघंदा आहियूं। जे थोरी बि कोशिशि कंदासीं त रैंड ईंदी, जी स्किन ज़ख़्मी मोहित जी थींदी। इहा असां सां हासिद गॾु जी ख़ूबी रही। ऐं ॿियूं जेके इहा हासिद जूं ख़ूबी जेकॾहिं ॾिसूं त हासिद भले कहिड़ी बि कौड़ी ॻाल्हि कंदो हुजे, कौड़ियूं हम्म बादामियूं त ज़िंदगी में आहिनि ई आहिनि, हालतूं असांजूं कौड़ियूं बादामियूं ई आहिनि, पर हासिद कॾहिं बि ज़हरीलो कोन थियो आहे। हाणे सिंध जी ॻाल्हि बि कंदे थो त कीअं थो करे, अहिड़े नमूने थो करे जीअं ॼण इहो पंहिंजी सभिनी सिंधियुनि जी ॻाल्हि कंदो हुजे। ॻाल्हि पंहिंजी थो करे, जीअं देस पंहिंजे मां कढियाऊं मूंखे, उमिरि भर जो मां विछोड़ो आहियां, ईअं बणियो आहियां मां भाङा भाङा, पूरे संसार में पसबो आहियां, कंहिं बि धरतीअ खे सॼा कीअं पंहिंजो, पंहिंजो मां घर छॾे निकितो आहियां, क़द्र क़ीमत न रही का मुंहिंजी, सभु चवनि मां रुगो पैसो आहियां। केॾी केॾी हिकु अहसास थो थिए त असां केॾी इहो सम्झो त ज़लालत वारो हिसाब असां सां लागू थी रहियो आहे, पर अहिड़ी कौड़ी ॻाल्हि कंदे बि हासिद ज़हर कोन थो उगाए। हासिद जी इबारत जी ख़ूबी आहे। ऐं जी गहरी सोच बिल्कुल जा बि जेके हासिद शेर चवे थो त एॾो सादगी सां थो चवे जो लॻे थो त भई आहे त वॾी ॻाल्हि, फिलासफ़ी आहे, अंदर अलाए छा छा आहे भरियल, पर सादगी ॾिसो। हिकिड़ो शेर आहे, पुछां थो मां त ही थिए छा थो, चवनि था तुंहिंजो पर वञे छा थो, पुछां थो मां त ही थिए छा थो, चवनि था तुंहिंजो पर वञे छा थो, बाज़ार में बि थो टहक ॾे, चरियो आहे पर चवे छा थो। केॾी जी सादगी, केॾी
केॾी गहरी ॻाल्हि ऐं इहा हिकु जी हासिद मां जी ख़ूबी आहे। मां तव्हांखे हासिद हुते वटि हा के उपदेश कोन्हनि, हासिद वटि के झंडा कोन्हनि, हू पंहिंजी क़ौम सां पंहिंजी ॿोलीअ सां वास्तेदारी ॾेखारे थो। हिकिड़ो हुन ज़िंदा सा क़ौम रहंदी, जंहिंजी ज़बान ज़िंदा, पंहिंजी जे क़ौम ज़िंदा, सारो जहान ज़िंदा। इहा आहे जी हासिद जी वास्तेदारी ऐं इहा आहे हिन जी ॿोलीअ लाइ सिक हुब प्यार स्नेह। हाणे शाइरी त तव्हां सभु कंदा आहिनि, जी पर शाइरीअ जी शनास, ॼाण, सम्झ एकड़ बेकड़ शाइरी रखंदा आहिनि। कॾहिं कॾहिं त ईअं लॻंदो आहे त जेके हीरा जमा कया से पत्थर निकिरी पिया। कॾहिं कॾहिं सॼे जीवन जी शाइरी जेका आहे कंहिंजी अप्रैल फूल थी वेंदी आहे, पर बिल्कुलु हासिद सिर्फ़ शेर जमा कया ऐं सचा हीरा जमा कया। महिरबानी। तमामु बहितरीन। इन खां वधीक त सुठे नमूने तव्हांजो हासिद आवाज़ जी नथो अचे। हाणे अचे थो? हाणे अचे थो तव्हांखे? आवाज़ बिल्कुलु नथो अचे। कंहिंजो बि न खाली सिंगल जो न माना एंकर जो पोइ हुननि जे साइड खां आवाज़ बिल्कुलु असांजो मुंहिंजो आवाज़ तव्हांखे अचे थो? न तो कंहिंजो बि नथो। अच्छा, शायदि नेटवर्क जो कुझु प्रॉब्लम आहे। असां स्क्रीन ते सॾु करणु चाहींदासीं असां सां गॾु जेके आहिनि गुरमुख जगवानी जी। ऐं गुरमुख जगवानी जी जेके असांजा एक्स MLC रहियल आहिनि, शाइरी उन्हनि जे अल्फाज़ में ई हूंदी आहे। त अॼु जे मौक़े ते उन्हनि जी प्रेज़ेंस तमामु ज़रूरी हुई। त जीअं अर्जुन हासिद जी जो बारे में असांखे तमामु बहितरीन नमूने सां ॿुधाए सघनि, त मां स्क्रीन ते इनवाइट करणु चाहींदसि गुरमुख जगवानी जी खे त अची करे असांखे अर्जुन हासिद जी जे बारे में ॿ शब्द ॿुधाइनि। जय झूलेलाल, सचो सतराम, जय सुहिणो झूलेलाल, कंवर सचो राम। सतराम, सुहिणो कंवर राम। सभ खां पहिरियों त जी 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 चओ चओ। मां तव्हांजो स्वागत थी कयां असांजे दिलेर सिंधी जे सेट ते। ऐं अॼु जे प्रोग्राम खे अॻियां वधाइण में मां चाहींदमि त तव्हां अर्जुन हासिद जी जे बारे में असांखे ॿ शब्द ॿुधाईंदा। भेण, हिन जी ॻाल्हि इहा आहे त पहिरियों सभ खां पहिरियों तव्हांखे चालीहे साहिब जूं वाधायूं हुजनि, गणपति साहिब जूं वाधायूं हुजनि। अर्जुन हासिद साहिब जे बारे में असांजे दादा घनश्याम दास ऐं ख़ासि करे मां अभिनंदन कंदुमि दादा वासुदेव मोही साहिब जो, जंहिंखे त असांखे ॿुधण जो ॾाढो शौक़ु रहियो आहे। मूंखे त ख़ासि करे अॼु एॾे विस्तार सां ॿुधायूं। पर चवंदा आहिनि त वञे की न कंहिंजी कमाई अजाई, वञे की न कंहिंजी कमाई अजाई, कंदो रहो सभिनि सां जगत में भलाई, जली वटि ॾिए ॿियनि खे रोशनाई, नदी पिणु वही प्यास सभ जी बुझाई, थधी छांव मेवो वण ॿियनि खे ॾियनि था, उहे ई सचा मनुष्य आहिनि जेके ॿियनि लाइ जीअनि था। सो दादा अर्जुन हासिद जेके सिंध चवंदा आहिनि त भई जीअं दादा जन ॿुधायो त हुननि जी मशहूरु हुई, ज़िंदा सा क़ौम रहंदी, जंहिंजी ज़बान ज़िंदा, पंहिंजी क़ौम ज़िंदा, सारो जहान ज़िंदा। त इहे अमर सिटूं, इहे अमर सिटूं लिखंदड़ सदा हयार दादा अर्जुन हासिद लिखियूं हुयूं। हिन में हिन जे दिलि में लॾ पढ़ाइण जो उहो दर्द समायल हो। छो जो चवंदा आहिनि त हासिद जेको हुन तखलुस रखियो, जेको मूं हुनखे कंहिं इंटरव्यू हुन ॿुधायो त हासिद जो मतिलबु हूंदो आहे सड़णु, ॿरणु, जलणु, कंहिं माण्हू सां जलणु। त हुन एॾो वॾो पंहिंजे जीवन में इहो जेको हासिद लफ़्ज़ रखियो, त हुनजे दिलि जे अंदरि केॾी ज्वाला हूंदी, केॾी बाहि हूंदी, कंहिंजो विरहाङे जो हुनजो दर्द हूंदो, उहो हुन ज़ाहिर कयो। हुन गज़लनि जी दुनिया में हूअं बि चवंदा आहिनि त सिंध धरती जेका आहे उहा अमोलक धरती आहे, जिन असांखे अनेक शाइर ॾिना, अनेक गायक ॾिना, कवि ॾिना। दादा अर्जुन जो बि शुमार उन्हनि मां आहे। आस्ते आस्ते जीअं ॿुधायूं त हू पंहिंजे गीतकारी खां वधीक गज़लकारी ते वियो ऐं शाइरी जी जेका दुनिया में चवंदा आहिनि न, जेका ऊचो में ऊचो मक़ाम जेको हिकिड़ो हासिलु थियणो हो हुनखे मिलियो, हू हिकु दरवेश सरल शख़्सियत जो मालिक हुयो, निहायती ख़ुददार शख़्स हो। ऐं वॾी ॻाल्हि इहा ई त तमामु सादगी पसंदि हो। हू हिकु आदर्श शख़्सियत जो मालिक हुयो। ॿिया त दादा जिन जे बारे में घणो कुझु ॿुधायूं, पर मूं जेको पढ़ियो आहे त हुन जे बारे में जेका मेन ॻाल्हि पढ़ी आहे त हू सिंधी साहित्य अकेडमी गुजरात जा बि चेयरमैन रहिया 2002 में। ऐं सभ खां वॾी जेका हुनजी अचीवमेंट रही त हू 2004 में जंहिं महिल इंडिया पाकिस्तान जेको सम्मेलन थियो हो, जंहिंमें सचल शाह स्वामीअ ते हुननि उते मुकालमो पंहिंजो पेपर पढ़िया हुया, जेके स्वामी ते। ॾिसो न, असांजी केॾी त बदकिस्मती आहे। मां चवां थो
त असां वटि अहिड़ा अहिड़ा शाइर आहिनि, एॾा एॾा फनकार आहिनि, हासिद सां गॾु वासुदेव में वफ़ा जी आहिनि, जा मास्टर चंद हुया, अमर शहीद भगत कंवरराम साहिबु हुया। जे शुरूअ खां लिस्ट खणंदव त असां वटि सिंधी समाज असांखे अहिड़ा अहिड़ा अमोल मोती ॾिना आहिनि, पर असां वटि उन्हनि जे लाइ पैरवी करण लाइ अॼु कोई बि कोन्हे जो असां उनजो रिकॉर्ड रखूं, उन्हनि जा गीत ॻायूं, उन्हनि खे कंहिं स्टोर ते आणियूं, कंहिं मीडिया जे मार्फत काथे नंढी यंग जनरेशन खे ॿुधायूं। असां ॿुधूं था, तव्हां ॿुधो था। वरी बि मां तव्हांजो धन्यवाद थो चवां हिन सोशल मीडिया जो हे लॉकडाउन जे अंदरि जेके तव्हां प्रोग्राम कयो था जिन जिन शाइरनि जे मथां, त घणो कुझु न त थोरो थोरो असांजी यंग जनरेशन उहा ॿुधे थी। मां NCPSL सां बि इहा ई प्रार्थना कंदुमि त भई तव्हां असांजे जेके सिंधी शाइरनि जेको असांजो विरसो आहे, छो जो इहे ई संभालींदड़ आहिनि। सिंधियत तॾहिं ज़िंदा रहंदी जॾहिं असां पंहिंजे शाइरनि खे, पंहिंजे कलाकारनि खे, पंहिंजे गुलूकारनि खे, पंहिंजे कहाणीकारनि जो विरसो अगरि ज़िंदो रखियोसीं त असांजी सिंधियत ज़िंदा रहंदी, न त असांजी सिंधियत खे तमामु घणो ख़तरो आहे। सिंधी ॿोली ॻाल्हाइण सां सिंधियत न रहंदी आहे। माण्हू चवंदा आहिनि सिंधी ॻाल्हायो, सिंधी पढ़ो, सिंधी पढ़ण सां, सिंधी ॻाल्हाइण सां सिंधियत खे जेका आहे न रहंदी। सिंधियत तॾहिं बचंदी असांजी जॾहिं असांजी उहे सिंधियत जी जेको ख़ूबियूं आहिनि, उहे असांजा जेके कलाकार आहिनि उन्हनि जो जेका लिखियलु आहे उनखे संभाले रखूं, ऐं ईंदड़ नसल ताईं जेसि ताईं पाण नथा पुॼायूं इहे ॻाल्हियूं त तेसि ताईं असांजी कोशिशि करणु खपे। मां तव्हांजे हिन मंच जे माध्यम सां हिकिड़ी ॿी बि तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि त तव्हां मिली करे गॾिजी सभु हिकिड़ो जीअं शाइर जेके असांजा अॼु जेके ज़िंदा हयात वेठा आहिनि, हाणे जेके असांजा हलिया विया हिन जनम मां पंहिंजो जीवन पूरो करे समाज जी शेवा करे हलिया विया, पर जेके अॼु वेठा आहिनि जीअं असांजे वासुदेव मोही साहिब एॾो सुठो ॿुधायो, या ॿिया जेके यंग अचनि था, उन्हनि खे इकठो कयो, हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म ठाहियो जो अॼु सभिनी खे हिकु जाइ ते इकठो करे ऐं उन्हनि जी जेके बि वाणियूं आहिनि हुन खां पोइ प्रताप पिंजाणी असां उहे बि ट्राए कंदासीं त कहिड़े बि तरीक़े सां असां इनखे जेतिरो जीअरो रखी सघूं ओतिरो रखंदासीं। बसि इहा हिकिड़ी निमाणी वेनती आहे, तव्हां अहिड़ा प्रोग्राम कंदा रहो, छो जो मां अॼु सुबुह जो वेठो ॿुधां पियो दादा जन खे त सॼणा तूं मूंखे मां न सॼणा तूं मूंखे मां सपनो आहियां, मिटीअ जो मूर्ख गंदड़ो आहियां, छिंजियूं अखियूं ॾिसी वठि ऐं हासिद, पुराणी सिंध जो नक्शो आहियां। यानी अरे वाह, सुञाण तूं मूंखे मां सपनो आहियां। ॾिसो उनजी सोच काॾे हुई। हिन में लिखे थो त सुञाण तूं मूंखे मां सपनो आहियां, मिटीअ जे मोड़ ते गोंडड़ो आहियां, छिंजियूं अखियूं ॾिसी वठि ऐं हासिद, मां पुराणी सिंध जो सपनो आहियां, पुराणी सिंध जो सपनो। वाह। त अहिड़नि सपननि खे असांखे साकार करणु खपे। हिन जी तव्हांजी लख लख महिरबानी। कोशिशि इहा ई कंदासीं त हिन माध्यम सां जेतिरो थी सघे त चवंदा आहिनि न उन हासिद जे त चवंदा आहिनि त लफ़्ज़नि में त जादू हुयो, जेको मां पढ़ंदो आहियां, मूंखे शौक़ु आहे ॾाढो पढ़ण जो, त अहिड़ा असांखे कलाकार, वरी मां फ़ख्र सां बि चवंदो आहियां त असां सिंधियुनि खे वॾो फ़ख्रु आहे त असां वटि अहिड़ा हासिद जहिड़ा, बिल्कुलु। मास्टर चंद्र जहिड़ा, मास्टर रांझन जहिड़ा, ऐं अॼु जेके प्रभु आया आहिनि मोहित वाई साहिबनि, ऐं जेके असांजे ॿियनि डॉक्टर असुदानी बाबा ॿुधाया, असांजा दादा घनश्याम जन ॿुधाया, सभिनी जो धन्यवाद थो चवां। ऐं वरी सभिनी खे हिन प्रोग्राम जी मार्फत वाधायूं थो ॾियां, छो जो असांखे प्रोग्राम अॻिते बि हलाइणो आहे। तव्हां असांखे हिते घुरायो, असांजे लाइ कोई बि कमु सिंधियत लाइ हुजे तव्हां असांखे यादि कंदा, असां ॾींहुं हुजे या राति हुजे सिंधियत लाइ कंहिं महिल बि हाज़िर थी वेंदासीं। महिरबानी। तव्हांजी महिरबानी। छो त हासिद जी जे बारे में असां जाम टाइम खां ॿुधंदा हुयासीं, पर जेको अॼु उन्हनि जे बारे में ॼाणूं था त अञा असांखे जाम फ़ख़ुरु महसूसु थी रहियो आहे। मां तव्हांजो धन्यवाद कंदसि त तव्हां तमामु सुठे नमूने सां असांखे ॿुधायो उन्हनि जे बारे में। प्रोग्राम जी अॻिते वधाईंदे मां इनवाइट कंदसि असांजे डॉक्टर प्रताप पिंजानी जी खे स्क्रीन ते त उहे अचनि। ऐं गुरमुख जी तव्हां असां सां हुजिजो, असांखे अञा तव्हां सां कुझु ॻाल्हियूं करणियूं आहिनि। साईं जय झूलेलाल। जय झूलेलाल प्रताप भैया, तव्हांजो स्वागत आहे। प्रताप भैया प्रेसिडेंट ऑफ NCPSL HRD मिनिस्ट्री मां असां सां गॾु जुड़िया आहिनि, ऐं तव्हांजे आयामकारीअ में असां सां इहे जाम सुठे नमूने सां सिंधियत जे वाधारे जा कम कार्य थी रहिया आहिनि। इन जे लाइ मां तव्हांखे वाधायूं ॾींदमि। जेको NCPSL असां ख़ाली ॿुधंदा हुयासीं, हाणे ॼण त हुन सां इंट्रैक्शन थी रहियो आहे ऐं तमामु घणी सुजाॻी आणे रहिया आहियो समाज में सिंधी लैंग्वेज जे प्रमोशन जे लाइ। हुन लाइ पहिरीं मां तव्हांखे वाधायूं ॾींदमि।
अचे थो? तव्हां म्यूट अनम्यूट। असांजो हिकिड़ो सॼो फुल एपिसोड प्रताप पिंजानी जी सां निकितल आहे दिलेर सिंधी चैनल ते, जंहिंमें कि उन्हनि NCPSL जूं स्कीम्स जे बारे में, NCPSL मां असां वधीक सुठे नमूने कीअं जुड़ी सघूं था, पंहिंजे सिंधी भाषा, सिंधी कल्चर जे, सिंधी भाषा जे बारे में कि असां कीअं हुनजो वाधारो करे सघूं था ऐं कहिड़ा बदिलाव असां खणी अची सघूं था त जीअं असांजो नौजवान तबिको इन्हनि सां असां सां जुड़ी सघे। त वरी मां हिकु दफ़ो स्क्रीन ते इनवाइट थी कयां पई प्रताप, नेटवर्क जो शायदि बरसातियुनि जी सीज़न जे करे घणो ई प्रॉब्लम हली रहियो आहे। मूंखे अचे थी अचे पई। हाणे स्क्रीन ते फोटो कान थो अचे, का ॻाल्हि कान्हे। जेको तव्हां असांखे ॾिसण था अचो प्रताप स्क्रीन भैया? ते ठीकु आहे। जेको आहे सभिनि खां पहिरीं मां जेके बि सिंधी समाज जा भाउर जेके हिन प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहिनि, जेको आहे मां उन्हनि खे उन्हनि जो थोराइतो आहियां ऐं उन्हनि खे अॼु जे चालीहो साहिब जी ॾाढियूं शुभकामनाऊं थो ॾियां। जेको आहे मुंहिंजी इच्छा हरदम इहा ई रहंदी आहे कि जेके असांजा राइटर्स आहिनि, पोइट्स आहिनि, जेको आहे पब्लिक डोमेन खणी अचूं। असांजी जेके इहे पोइट्स आहिनि, इन्हनि जी ॼाण असांजी नई टहीअ खे मिले ऐं जेसिताईं हू पंहिंजे वॾे न सुञाणंदा तेसिताईं मां नथो सम्झां कि उन्हनि सां पंहिंजी सिंधी भाषा सां सिंधियत थींदो। इन सीरीज़ मां कोशिशि कयो आहिनि अलॻि देश में, हर में उन्हनि जे तमामु प्रोग्राम थियनि। कुझु टाइम पहिरीं असां रांझन साहब ते कार्यक्रम कयो ऐं उनखां पोइ गोविंद माली साहब ते कार्यक्रम कजे। हिन प्रोग्राम में मां ॾिसंदुमि कि हासिल जे मथां ॼाण मोही साहब जेके एक्चुअल रिसोर्स पर्सन ऐं विनोद आसूदाणी बि साहब जानकारी ॾिनी। हिन जे बारे में वधीक मां नथो चई सघां, छाकाणि त उन में मुंहिंजो कमांड न आहे। उन जे बावजूदि मां शख़्सियत जे बारे में जेको जी उनको साहित्य अकादमी मेरो सिद्ध हुनजे मथां फोर में अवॉर्ड मिलियो ऐं उनखां साहित्यिक फेलोशिप जेको तमामु वॾो अवॉर्ड मञियो वेंदो आहे 2013 में मिलियो। जेको आहे जी जी, अगरि मां उन्हनि जी ग़ज़लुनि खे ॾिसण जी कोशिशि कयां, उन में जेके कंटेंट्स आहिनि उन्हनि में असां इश्क ऐं हुस्न जी ॻाल्हि करे सघूं था, मैं दर्द जो ज़िक्र कयो आहे, ज़िंदगी जे वामना मिसाइल जी झलक बि आहे। ऐं शाइर आसिफ़ साहब हिकु तरफ़ रिवायत पसंदि आहे त ॿिए तरफ़ तरक़ी पसंदि बि आहे। ऐं इश्क जो कंदे शाइर चयो आहे ही ख़ामोश ऐं दिलि जी बेताबी, इश्क जो सुर त ॾिसे, इश्क जो चढ़ियो जुनून या रब, तुंहिंजे दुनिया तां दिलि खजी वई। मां इन करे ॾिसां थो कि हासिल साहब जो फिल्म ते बि रहियो ऐं मां मुंहिंजे टेन्योर में कोशिशि कयां कि वधीक में वधीक ऐं सिंधी भाषा जो वाधारो थिए। इन लाइ असां कोशिशि कई आहे कि कम्यूनिटी रेडियो ऐं सिंधी लर्न सां कमु हली रहियो आहे। इन खां सवाइ कुझु जेको स्टेशन्स समाज मां बि मिले स्पेशल जेको आहे सिंधी फिल्म ईंदा था, उन्हनि खे कंहिं फैन में रिक्वेस्ट इन खां ईअं लॻे असांजे नेटवर्क जो कुझु प्रॉब्लम हली रहियो आहे शायदि, त मां प्रताप जी शायदि वरी असां सां जुड़ी रहिया आहिनि। तेसिताईं मां विनोद आसूदानी जी खे इनवाइट करणु चाहींदसि स्क्रीन ते। विनोद आसूदानी जी असांखे ॿुधाईंदा त असां जेके
अर्जुन हासिद जी जे बारे में एतिरो ॼाणे रहिया आहियूं, एतिरो सम्झी रहिया आहियूं, इन्हनि खे कीअं अञा असां नेशनल इंटरनेशनल पोइट जेके उन्हनि जूं पोइट्रीज़ वधीक ताईं पहुचनि त कीअं असां उन्हनि खे खणी सघूं था। त मां स्क्रीन ते इनवाइट थी कयां पई विनोद आसूदानी जी खे बि ऐं प्रताप पिंजानी जी खे बि। जी नमस्कार डॉक्टर साहब, नमस्कार। नमस्कार। हिकु मिनट, ॿिन्ही खे, हिना जी प्रताप पिंजानी जी ऐं विनोद आसूजानी जी ॿई स्क्रीन ते। आवाज़ अचे पियो तव्हांखे? हा हाणे अचे थो। अॼु शायदि नेटवर्क जो कुझु वधीक हेलो, ई इशू हली रहियो आहे। हा विनोद अचे जी पियो तव्हांजो तव्हांखे? आवाज़ अचे थो असांखे? हा हा बिल्कुलु अचे थो। मां इहो आवाज़ पई ॼाणणु चाहियां विनोद जी खां बि ऐं जी प्रताप जी खां बि त हेॾा असांजा गज़लनि जा सरताज अर्जुन हासिद जी, असां उन्हनि खे, उन्हनि जे नाले खे ऐं उन्हनि जे वीचारनि जो फैलाव अञा वधीक तरीक़े सां करे सघूं, उन्हनि जे लाइ असांखे के तव्हां अगरि ॿुधाईंदा त वधीक बहितर थींदो। पंहिंजा वीचार उन्हनि ते रखो। पहिरीं जी जी विनोद आसूदानी जी। नमस्कार। नमस्कार। हाँ नमस्कार जी, आवाज़ अचे पियो न तव्हांखे? जी हा डॉक्टर हा अचे प्रताप थो। जी नमस्कार। हाँ नमस्ते नमस्ते विनोद भाई, नमस्ते। हाँ हाँ नमस्कार सर। त मां सम्झां थो सभिनी नमस्ते खां पहिरियां, नमस्कार सर, नमस्कार। त हासिद साहब जी जेका ॼाण आहे, अवेयरनेस आहे, मां सम्झां सभिनी सिंधियुनि ताईं पहुचणु खपे। हासिद साहब केरु आहिनि? सिंपल आहे, हिकिड़े खे बंगालीअ खां पुछो त टैगोर केरु आहे हुनखे ख़बर आहे, त महादेव वर्मा केरु आहे, मराठी वारे खां पुछो फूल देशपांडे केरु आहे, ख़बर आहे हुननि खे चङी तरह। छा असांजे सभिनी सिंधियुनि खे ख़बर आहे त अर्जुन हासिद जी शख्सियत केतिरी वॾी आहे, एतिरी वॾो नालो आहे असां वटि? त सभिनी खां पहिरियां त इहा आहे कि असां ॼाण पहुचायूं, उन्हनि जे बारे में चर्चा थियणु खपे, डिस्कशन्स थियणु खपनि स्कूलनि में, कॉलेजिस में, NGOs में, मीडिया ते। त मीडिया में बि स्पेस उन्हनि खे मिलणु खपे। न सिर्फ़ु नौजवान पर असांजे हर एज जा माण्हू इहे सम्झणु खपनि कि अर्जुन उहे गायक न आहिनि। पहिरियां इहे आहे केरु? त इहा असांखे ॾाढो रिग्रेट आहे त असांजे सिंधियुनि माण्हुनि खे अञा ख़बर ई कोन्हे कि अर्जुन हासिद केरु आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा, हा पंहिंजे शाइरनि खे, पंहिंजे लेखकनि खे असां चाहियूं अगरि इंटरनेशनल लेवल ते उहे अचनि त कीअं ईंदा? अॼु टैगोर खे नोबेल प्राइज़ थो मिले, अॼु शेक्सपियर खे सॼी दुनिया पढ़े थी, त कीअं? त उहे छो जो करे उन्हनि जा इंग्लिश में ट्रांसलेशन्स आहिनि। त मां त ईअं चाहींदुसि कि असांजे जेके सुठा इदारा आहिनि उहे इनिशिएटिव खणनि, पूरो जेके वर्क्स आहिनि अर्जुन हासिद जा इनटू इंग्लिश, हिंदी, त तंहिंजे करे असां उनखे राष्ट्रीय ऐं अंतरराष्ट्रीय लेवल ते असां अहिड़नि पंहिंजे वॾनि शाइरनि खे स्टेब्लिश करे सघंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेसिताईं कंहिं बि शाइर ते या लेखक ते सुठो रिसर्च नथो थिए तेसिताईं नथा चई सघूं कि वर्ल्ड लेवल जो शाइर आहे। वर्ल्ड लेवल जो शाइर तॾहिं आहे जॾहिं असां अर्जुन हासिद ऐं ॿियनि शाइरनि सां कंपेरेटिव कंदासीं, ऐं कंपेरेटिव स्टडी करे असां इहो क्लियर कंदासीं कि अर्जुन हासिद जी जेके स्पेशलिटीज़ आहिनि उहे कहिड़ियूं स्पेशलिटीज़ आहिनि, कीअं अर्जुन हासिद हिकिड़ो वर्ल्ड पोइट्रीअ जो इम्पॉर्टेंट पिलर आहे। इनखे असांखे स्टेब्लिश करणो पवंदो। असांजे स्कॉलर्स, असांजा जेके रिसर्चर्स आहिनि, उन्हनि सभिनी जी इहा ज़िम्मेदारी आहे त असां पंहिंजे अहिड़नि जेके अज़ीम, जेके चवंदा आहियूं न महान, जेके असांजा शाइर आहिनि, लेखक आहिनि, कलाकार आहिनि, त उन्हनि जे स्टेज स्टेब्लिश करणो पवंदो। ऐं इहो ॿिनि तरीक़नि सां थी सघंदो, थ्रू रिसर्च एंड थ्रू ट्रांसलेशन। जी बिल्कुलु। प्रताप जी ताईं असांजी ॻाल्हि इहा पहुती आहे। प्रताप जी, असां तव्हां खां बि ॼाणणु चाहींदासीं इन्हनि ते पंहिंजा वीचार, तव्हांजा वीचार। देखो असां विनोद भाई जेको चयो कि रिसर्च खे प्रमोट कयो वञे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे कि रिसर्च खे असां प्रमोट कंदासीं ऐं उन लाइ ई डिफरेंट यूनिवर्सिटीज़ जे अंदरि ई चेयर्स एस्टेब्लिश कयूं पियूं वञनि। पर अनफॉर्चुनेटली मां चवंदुमि कि जंहिं पर्पस लाइ उहे चेयर्स एस्टेब्लिश कयूं वियूं आहिनि उन्हनि जे बारे में शायदि कॉन्सेप्ट क्लियर न आहे जेको आहे, ऐं उन कॉन्सेप्ट क्लियर न हुअण जे करे एक्चुअल जेको हुनखे चेयर खे कमु करणु घुरिजे उहो कमु करे न रही आहे। ऐं जल्दी कि अगरि कोरोना जी प्रॉब्लम दिसंबर ताईं अगरि कुझु लही थी वञे त असां कोशिशि कंदासीं कि उन चेयर्स में असां वञी करे ऐं रिसर्च खे प्रमोट कयूं, ऐं उते बि जेके बि रिक्रूटमेंट्स आहिनि, जेके बि वैकेंसीज़ आहिनि, उन्हनि खे फिलअप कयूं।
पर मेन ॻाल्हि असां लाइ प्रॉब्लम इहा आहे कि जेका असांजी नई टही आहे उहा सिंधी भाषा खां परे पई थींदी वञे। त मूंखे लॻे थो कि जेको उन्हनि जो वर्क अर्जुन आसिफ जो आहे, जेके ॿिया बि पोइट्स ऐं राइटर्स आहिनि उन्हनि जे मथां असां कुझु वीडियो क्लिप्स ठारायूं ऐं ॿी लैंग्वेज में खणी वञूं। केवल असांखे सिंधी भाषा ताईं महदूद न रहणो पवंदो, बल्कि उन्हनि जो लिटरेचर खे असां ॿिए समाज ताईं खणी वञूं ऐं उन सां ई जेको आहे मूंखे लॻे थो कि असांजो अवेयरनेस ॿारनि में बि ईंदी जेको आहे। त इहे कुझु एफर्ट्स आहिनि ऐं ॿियो बि नंढा नंढा जेके रेगुलर जेके वेबिनार्स आहिनि जेको हाणे जेके आहिनि, मां चवां थो इहो परमानेंट हिकिड़ो फीचर ठाहिजणु घुरिजे उन्हनि जे जनम ॾींहंनि ते या उन्हनि जी जेका पुण्यतिथि आहे उन ते को न को कार्यक्रम असांखे करणु घुरिजे। लास्ट ईयर मां हिकिड़ो कैलेंडर बि ठारायो हो जंहिंमें कैलेंडर में असां जेके पर्सनैलिटीज़ आहिनि उन्हनि खे इनकॉर्पोरेट मां कयो। त हिन दफ़े कोशिशि कंदासीं कि डिजिटल असां कैलेंडर ठारायूं ऐं उन में जेके ई असांजा वॾा वॾा राइटर्स आहिनि उन्हनि जे बारे में उन्हनि जी लाइफ स्केच खे खणी वञूं ऐं असां कोशिशि कयूं उन प्रमोशन जे बारे में। जी बिल्कुलु बिल्कुलु। हाणे जीअं त ॻाल्हि हली रही आहे अर्जुन आसिफ जी त मां स्क्रीन ते हाणे प्रताप भैया तव्हांखे चवंदमि त असां सां थोरी देरि जुड़िया रहिजो। पर हिकिड़ी ॿ लाइनियूं तव्हां अर्जुन आसिफ जी जे बारे में ज़रूरु असांखे चई ॿुधाईंदा, छो त न त ॼण कार्यक्रम अधूरो रहिजी वेंदो। अर्जुन आसिफ साहब जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हुई कि अर्जुन आसिफ साहब जो संबंध अजमेर सां बि रहियो आहे। मां बि अजमेर जो रहंदड़ आहियां। उन्हनि जा सावरा अजमेर जा हुआ ऐं उन्हनि काफ़ी अजमेर विज़िट बि कयो ऐं असांजा जेके उतां जा पोइट ऐं राइटर्स आहे उन्हनि सां इंटरेक्शन उन्हनि जो हूंदो, चाहे गोवर्धन भारती आहे या हरी हिमथाणी आहे या डोलण राई साहब आहे, उन्हनि सां उन्हनि जी काफ़ी चर्चा थींदी हुई ऐं उतां मूंखे ॼाण मिली कि उन्हनि जो अजमेर में विज़िट थींदो रहंदो। त काफ़ी रिनाउंड पर्सनैलिटी हुआ ऐं उन्हनि जो काफ़ी तमामु सुहिणो जेको आहे कॉन्ट्रीब्यूशन। हिकु फिल्म बि आहे शायदि मूंखे लॻे थो कि उन्हनि में उन्हनि जा पंहिंजा जेको आहे संगीत या उन्हनि लिरिक्स ॾिना हुआ जेको आहे उहा फिल्म एक्टर गीत लिखिया हुआ त उन शायदि नेटवर्क में वरी कुझु इशू अची वियो आहे। मां हाणे स्क्रीन ते इनवाइट कंदमि नारी लछवाणी जी खे ऐं गिरीश साधवाणी जी खे। पहिरीं असां नारी लछवाणी जी खां कुझु गज़लूं ॿुधंदासीं उन्हनि जूं अर्जुन आसिफ जी जूं, छो त हाणे ॿुधी करे बि त माण्हू आहे न, असां घणो ई कुझु उन्हनि जे बारे में ॼातोसीं सम्झियोसीं। त स्क्रीन ते नारी लछवानी जी। सभिनी खे मुंहिंजी नमस्ते। नमस्ते नमस्ते नमस्ते। वासुदेव मोही साहब अर्जुन आसिफ साहब जूं के मयारी रचनाऊं असांजे अॻियां पेश कयूं ऐं मूं जेके रचनाऊं चूंडियूं आहिनि उहे इन प्रकार आहिनि जेके रेडियो ते टेलीविज़न ते या मंच ते पेश करे सघजनि थियूं ऐं कयूं बि वयूं आहिनि। हा, त जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे बि उहो लुत्फ़ अची सघे उन्हनि जी शाइरीअ जो, आम माण्हू बि महसूसु करे सघे। त हीअ पहिरीं रचना अर्जुन आसिफ साहब जी मां जेका पेश कयां थो उहा उन्हनि हिकु ख़त में मूंखे ॿुधायो त 1968 जी लिखियल आहे। 1908 माना अॼु खां 52 साल अॻु। त पहिरीं उहा रचना तव्हांजे अॻियां पेश कयां थो मां। जी। हिकु नज़र तो ॾे छा निहारियोसीं, हिकु नज़र तो ॾे छा निहारियोसीं, जाम हथ में खयल बि हारियोसीं,
हिक नज़र तो ॾिछा निहारियोसी मस्त अखिड़ियुनि बणायो दीवानो तोता घोरे छॾियोसी मैखानो तोखे दिल में खणी विहारियोसी हिक नज़र तो ॾिछा निहारियोसी दिल में आयासी केॾी चाह खणी तो ॾिठो की न पर निगाह खणी केॾे पाबो हमा पुकारियोसी हिक नज़र तो ॾिछा निहारियोसी यादि तुंहिंजी मिठो को गीत आहे पातो कंहिं कंहिं मन जो मीत आहे हिकिड़ो पल ई त गॾु गुज़ारियोसी हिकिड़ो पल ई त गॾु गुज़ारियोसी हिक नज़र तो ॾिछा निहारियोसी जाम हथ में खयल बि हारियोसी हिक नज़र तो ॾिछा निहारियोसी हिक ॿी चीज ॾिसो वणी ॻाल्हि बिल्कुलु बिल्कुलु हा हिकिड़ी ॿी शइ ॾिसो ऐं जॾहिं हू निहारीनि पिया उहे साईं न जंदे निहारण खां ई इनकार करे ऐं लंघे पासीरा पिया थींदा वञनि त उते हिकिड़ो गज़ल हासिद साहिब जे कलम मां निकितो वञनि था लंघे कीअं नज़रूं बचाए वञनि था लंघे कीअं नज़रूं बचाए ॾिसनि हा असां सां अखियूं अॼु मिलाए वञनि था लंघे कीअं नज़रूं बचाए असांजे अखियुनि में बि आंसू ॾिसनि हा असांजे अखियुनि में बि आंसू ॾिसनि हा छॾी दर्द कीअं दिलि जलाए ॾिसनि हा छॾी दर्द कीअं दिलि जलाए वञनि था लंघे कीअं अखियूं हू बचाए असांजी मोहबत असां जूं वफ़ाऊं ॾिसनि हा वञण खां अॻे आज़माए वञनि था लंघे कीअं हू नज़रूं बचाए ही आख़िरी शेर ॾिसो हिन गज़ल जो ज़माने जा जिन लाइ ताना सठासीं ज़माने जा जिन लाइ ताना सठासीं हलिया वियासीं हासिद बिना मोकिलाए हलिया वियासीं हासिद बिना मोकिलाए वञनि था लंघे कीअं नज़रूं बचाए ॾिसनि हा असां सां अखियूं अॼु मिलाए वाह हिकु ॿियो गज़ल
हा, हिकु ॿियो गज़ल जेको दिल में वसन था के असांजो एल्बम जारी थियो, हिन जी कंपोज़िशन असांजे दोस्त संगीतकार गायक दिलीप लालवाणी तयारु कई हुई ऐं हिते मां तहत में ई पढ़ंदुसि छाकाणि टाइम शायदि घटि बचियो आहे। दिल में वसन टाइम जी था थोड़ी के पाबंदी आहे, जी टाइम जी हा थोड़ी त पाबंदी आहे, बिल्कुल। मां तहत में ई थो पूरो कयां। जी दिल में वसन था के तके दिल खां परे परे, दिल में वसन था के तके दिल खां परे परे, कंहिंजी सताए यादि थी दिल खे ज़रे ज़रे। हर कंहिंजो पंहिंजो आहे जीअण जो अलॻि मिज़ाज, हर कंहिंजो पंहिंजो आहे जीअण जो अलॻि मिजाज, प्यासो रहे थो को पिए थो भरे भरे। जी वाह। शायदि जीअण मरण जो बि थींदो शऊर आहे, शायदि जीअण मरण जो बि थींदो शऊर आहे, के हर घड़ीअ मरनि को मरी भी नथो मरे। ऐं आख़िरी जी बंद में चए थो साहब, हासिद आ ॻाल्हि थोरी फ़क़ति दिल जे दर्द जी, हासिद आ ॻाल्हि थोरी फ़क़ति दिल जे दर्द जी, पर कोई अहिड़ी ॻाल्हि बि कंहिं साण कीअं करे, वाह। पर कोई अहिड़ी ॻाल्हि बि कंहिं साण कीअं करे, दिल में वसन था के दिल खां परे परे, कंहिंजी सताए यादि थी दिल खे ज़रे ज़रे। हिकु ॿियो फॉर्म वाह आहे काफ़ी, काफ़ी बि साईं जन लिखी, मुंहिंजा उस्ताद अर्जन हासिद साहब, ऐं मूंखे मौक़ो मिलियो 1984 में सांचीअ में हिकिड़ो वर्कशॉप लॻो मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमीअ जो, जंहिंमें हू गाइड तौरु आया हुआ। उते मूंखे हीअ गज़ल, हीअ हुननि जी काफ़ी संदन साम्हूं ई ॻाइण जो मौक़ो मिलियो। ॾाढा जी ख़ूबसूरत अखर आहिनि, ॿुधो। बहारुनि खे चइजो न मूंखे लुभाइनि, बहारुनि खे चइजो न मूंखे लुभाइनि, फिज़ाऊं बि मूंसां न अखिड़ियूं मिलाइनि, बहारुनि खे चइजो न मूंखे लुभाइनि। लॻे थो परेशान ही सारो ज़मानो, वियो कंहिंजे आंसुनि जो लुटिजी खज़ानो, मगर हुस्न जी वारा जॾहिं तरस खाइनि, वञे बहारुनि थी। खे चइजो न मूंखे लुभाइनि। तमन्ना का पंहिंजी कॾहिं थी न पूरी, ॾिसो छा थो चए हासिद साहब, तमन्ना का पंहिंजी कॾहिं थी न पूरी, हयाती बि हासिद अधूरी अधूरी, ही माण्हू अलाए था कीअं मुस्कुराइनि, बहारुनि खे चइजो न मूंखे लुभाइनि, सिवा दर्द दुनिया जे नाहे गुज़ारो, मिले जे किथां हूंद वठिजे उधारो, मगर हुस्न वारा जॾहिं तरस खाइनि, मगर हुस्न वारा जॾहिं तरस खाइनि। ऐं आख़िर में हिकिड़ो फॉर्म जेको आहे दोहा, दोहा मां बसि ॿ टे पेज वधीक न, ऐं ही दोहा असां सीडीअ जे रूप में एल्बम जे रूप में 1.5 कलाक जा रिकॉर्ड कया आहिनि हासिद साहब जा, उन में बि जी दिलीप पाणी ऐं मां गॾिजी ॻाया आहिनि, ऐं 2 सीडियूं तयारु कयूं आहिनि, लहर लहर सॾड़ा करे, तंहिंमां जी अरे बसि हिकु ॿ दोहो तव्हांजे अॻियां पेश कयां थो, पोइ मां तव्हां सां रुख़्सत थींदुसि। जी चाहे वक़्त जी पाबंदी आहे थोड़ी नारी जी। बसि हिकिड़ो दोहो, बसि वधीक न। आयो आओ ताक में घबराए थो जी, दिल जी धक धक थी चवे तुंहिंजो आहे ही हासिद, तुंहिंजो आहे ही
समुंड किनारे हिकु वॾो बंगलो आलीशान, समुंड किनारे हिकु वॾो बंगलो आलीशान, नौकर चाकर केतिरा कीन चे मेहमान हासद कीन चे मेहमान। महिरबानी। तमामु तमामु थोरा तव्हांजा, जो हेॾे वॾे शख़्सियत खे असां थोरे में असां वक़्त जी इन करे तव्हां खां माफ़ी घुरंदासीं जो चऊं था पिया, लेकिन अञा असांखे जीअं तव्हां रचनाऊं ॿुधायूं त गिरीश खे चवंदासीं त गिरीश असांखे उन्हनि जूं रचनाऊं ॻाए करे ॿुधाइनि। ज़रूरु, वरी करे महिरबानी महिरबानी महिरबानी। जी, गिरीश साधवानी जी, नौजवान कलाकार, जंहिंजे आवाज़ में असां हाणे ॿुधंदासीं अर्जुन हासिद जी जूं ई रचनाऊं। त गिरीश, तव्हांजो स्वागत आहे। सभिनी खां पहिरीं त सभिनि खे जय झूलेलाल, सभिनी खे चालीहे साहिब जूं मुबारकबादूं। सुभाणे आख़िरी ॾींहुं आहे चालीहे जो, ऐं सभिनी खे गणपति उत्सव गणेश चतुर्थी जी बि लख करोड़ वाधायूं। बस इहो चवंदुसि कि देरि घणी थी वई आहे, ऐं इन खां पहिरीं त तव्हां मूंखे चओ कि देरि पई थिए, मां पहिरीं पंहिंजे लेखे पंहिंजो जेको मां सोचे रखियो उनखे कट शॉर्ट करे हिकु गीत हासिद साहब जो अवां सभिनी जे अॻियां पेश कयां थो। जीअं दादा मोही ॿुधायो कि हुननि मुंहिंजे गुरुजन जो बि ज़िक्र कयो, पंडित आस्करन शर्मा जो, ऐं हासिद साहब पाण में सुठा दोस्त हुआ, हम उम्र हुआ, यार हुआ, दोस्तनि वांगुरु, घरनि वांगुरु, घर जे भातियुनि वांगुरु रिश्तो। हिकिड़ो गीत आहे जेको ग़ज़ल जे अंदाज़ में उन्हनि कंपोज़ कयो, हाल ओरियूं अची जे राति रही। हाल ओरियूं, इहो ओरियूं जेको आहे निज सिंधी अखर आहे, जंहिंजो तव्हांखे को बि, जंहिंखे असां चवंदा आहियूं आइडेंटिकल सब्सटीट्यूट, तव्हांखे कंहिं बि ॿी लैंग्वेज में न मिलंदो। हाल ओरियूं अची जे राति रही, तूं कॾहिं कंहिं बहाने अच त सही। इजाज़त। गिरीश, तव्हां इहो बि अॼु एग्जाम्पल पेश कंदा त नंढा कलाकार, नंढी उमिरि वारा कलाकार बि हासिद जी जे गज़लुनि खे पसंदि कनि था पिया, त तव्हां हिकिड़ो अॼु उहो एग्जाम्पल बि सेट करे रहिया आहियो। हिन जो सॼो क्रेडिट वञे थो मुंहिंजे गुरुजन खे। मां 16 या 17 साल जो हुउसि, उन उमिरि खां वठी मूंखे उन्हनि हासिद जूं गज़लूं, गीत, काफ़ियूं सेखारणु शुरू कयो हो। जी हाल ओरियूं हाल ओरियूं हो हाल ओरियूं अची जे रात रही। हाल ओरियूं अची जे रात रही, तू कॾहिं कंहिं बहाने, ओ तू कॾहिं कंहिं बहाने अच त सही। हाल ओरियूं अची जे रात रही, तू कॾहिं कंहिं बहाने अच त सही। हाल ओरियूं छो अलाए चे
छो अलाए जे थियो खफा आही कीअं मां चवां ओ कीअं मां चवां त बेवफा आही ओ कीअं मां चवां त बेवफा आही हथ में हथ हो हथ में हथ हो इझो अञा अगही हालो अची जे रात रही हालोरियूं हाणे जीअरे त छा ओ हाणे जीअरे त छा पसण थींदो हाणे जीअरे त छा पसण थींदो छा त तुंहिंजो अंगण अचण थींदो छा त तुंहिंजो अंगण अचण थींदो मौत ते छा अची कंदे हाँ कंदे तॾहिं हालोरियूं अची जे रात रही तू कॾहिं कंहिं बहाने अच त सही हालोरियूं ओ हाल ओरियूं बढ़िया 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 तमामु बढ़िया हासिद जी खे असां अॼु हर रंग हर रूप में ॾिठोसीं उन्हनि जे बारे में सम्झियोसीं उन्हनि जे नाले खे अञा विस्तार सां कीअं खणी अचूं उन ते बि वीचार विमर्श हलियो हाणे हिकिड़ो अञा असांजे विच में आहिनि जेके न हुजी करे बि असां सां आहिनि मास्टर महेश चंद्र जी हिकिड़ी उन्हनि जे तरफ़ां खां गिरीश तव्हां असां सां जुड़िया रहिजो मास्टर चंद्र जी हिकिड़ी असां वीडियो क्लिप आहे जेका मां हलाइण चवंदमि पंहिंजे बैक स्टेज टीम खे त उहा बि ज़रूरु हलाइनि छो त ॻाल्हि गिरीश सां गॾु सुरनि जी निकिती आहे त सुरनि खे ई अॻिते वधायूं हाल ओरियूं अची रात रही हाल ओरियूं अची रात रही तू कॾहिं कंहिं बहाने अच त सही तू कॾहिं कंहिं बहाने अच त सही अलाज तुझी खफा आही मां चवां कीअं त बेवफा आही छो अलाज तुझी खफा आही मां चवां कीअं त बेवफा आही हथ में हथ हो
इझो अञा अगही हथ में हथ हो इझो अञा अगही तूं कॾहिं कंहिं बहाने अचु त सही तूं कॾहिं कंहिं बहाने अचु त सही हाणे जीअरे त छा बसण थींदो छा त तुंहिंजो अंगणे अचण थींदो छा त तुंहिंजो अंगणे अचण थींदो मौत ते छा अची कंदे कॾहिं मौत ते छा अची कंदे कॾहिं तूं कॾहिं कंहिं बहाने अचु त सही तूं कॾहिं कंहिं बहाने अचु त सही मां असां दिलेर सिंधी चैनल अॼु अर्जुन हासिद जी खे पाण सां पंहिंजे यादियुनि में अॻियां ताईं पहुचाइण जी कोशिशि कई आहे अॻी जनरेशन ताईं जिन असां सां गॾु सहयोग कयो मां उन्हनि सभिनी खे स्क्रीन ते खणी अचणु चाहींदमि सभ खां पहिरीं गिरीश साधवानी जी प्रताप पिंजानी जी सभिनी गेस्ट खे मां आमंत्रित कंदमि त स्क्रीन ते अचनि अॼु जी शाम हिकु यादगार शाम थी वई आहे जंहिंजे द्वारा असां चङो कुझु हासिद जी जे लाइ सम्झोसीं कुझु गज़लुनि में असां उन्हनि खे ॿुधोसीं उन्हनि जूं रचनाऊं ॿुधियूंसीं उन्हनि जी जीवन शैलीअ जे बारे में सम्झोसीं ऐं उन्हनि जूं गज़लूं हर रंग खे व्यतीत कनि थियूं इहो सम्झोसीं तव्हां सभई असां सां जुड़िया घनश्याम जी आसूदानी जी गुरमुख जगवानी जी वासुदेव मोही जी तव्हांजो तहे दिल सां धन्यवाद प्रताप पिंजानी जी गिरीश साधवानी जी नारी लछवानी जी अॻिते बि अहिड़ा ई प्रोग्रामनि में नौजवाननि ताईं असां वधीक ॻाल्हियूं पहुचाए सघूं इहो ई असांजो प्रयास रहंदो महिरबानी महिरबानी गिरीश जी नमस्कार गिरीश जी नमस्कार 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 डॉक्टर साहब नमस्कार सभिनी खे नमस्कार सभिनी खे जय झूलेलाल ऐं लख थोड़ा सभिनी जा हीना दीदी जा दिलेर सिंधीअ जा जो अॼु अहिड़ो हिकिड़ो ख़ूबसूरत आयोजन थियो जंहिंमें असांजे हर दिल अज़ीज़ अर्जुन हासिद जिन खे यादि कयोसीं असां इहा ई रिक्वेस्ट कंदासीं त ईअं ई तव्हां असांजा जेकी कम्युनिटी जा असांजे समाज जा नायाब हीरा आहिनि उन्हनि खे अॻियां खणी अचो ऐं माण्हुनि ताईं वधि में वधि पहुचायो जय झूलेलाल पर असांखे उन्हनि में तव्हां सभिनी जो सहकार खपंदो वासुदेव जी असां हमेशह असां गॾु आहियूं हिना जी 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 हा हा हेलो जी हा हा तव्हांखे मां चवणु चाहींदुसि त विनोद आसूदानी तमामु सुठी ॻाल्हि कई त असां अर्जुन हासिद जहिड़नि नालनि खे अॻियां वधायूं ऐं असांजी जेका जनरेशन आहे निस्बत असांजी जनरेशन पर जेके ॿिया इहो नॉन सिंधीज़ आहिनि उन्हनि खे ग्लोबल लेवल ते पहुचायूं मां पिंजानी साहिब हिते हुआ उन्हनि खे चवणु चाहींदुसि त NCPS जे तरफ़ां अर्जुन हासिद जी CD निकितल आहे जॾहिं तव्हां अहिड़ा प्रोग्राम करियो था किथे बि हींअर त करोना आहे तंहिं करे वेबलाइन ते आहे पर जॾहिं इहो फुल फ्लेज प्रोग्राम थियणु शुरू थियनि त उन वक़्तु इहे 20-25 मिंटनि जूं जेकॾहिं CDs तव्हां हलायो त मां सम्झां थो इहा बि वॾी ॻाल्हि थींदी छाकाणि त इहो अर्जुन हासिद जो नालो वधीक वधीक फैलाईंदा इन करे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त NCPS जो वॾो रोल आहे ऐं डॉक्टर पिंजाणी जहिड़ा डायरेक्टर अॻियां डायरेक्टर कंदे करे विया आहिनि
पर इन्हनि जो थोरो अप्रोच डिफरेंट आहे, मूं इहो महसूस बि कयो आहे त उहो जेकॾहिं डिफरेंट अप्रोच हिते अप्लाए कनि त जेके अहिड़ा वॾा नाला आहिनि उहे पूरी 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 तरह ग्लोबल लेवल ते अचनि त मां सम्झां थो त सिंधी कंहिं बि हालत में घटि न आहिनि। मां अॼु जे साहित्य खे ईअं मञींदो आहियां त ग्लोबल लेवल जे साहित्य सां भरमी थी सघे थो, भेट करे सघे थी, कंपेयर करे सघे। जी थैंक यू। न बिल्कुलु, प्रताप पिंजानी जी जे अचण सां अलॻि ई दिशा मिली रही आहे ऐं अॼु जो हे कार्यक्रम बि सिंधी ॿोली खे वाधारे जे लाइ NCPSL जे तरफ़ां ई असांखे सहयोग मिलियो आहे ऐं सहकार तव्हां सभिनी जो मिलियो आहे। मां तव्हां सभिनी जी थोरा थी मञा पई ऐं आया ऐं शो जी शान वधाई। धन्यवाद। धन्यवाद आसूदानी जी, धन्यवाद गुरमुख जी, धन्यवाद मोहित जी। जीअं त गणपति उत्सव आहे, गणपति उत्सव आहे, तव्हां सभिनी खे असां विदा कयूं था ऐं उमेद रखूं था ऐं इहा शुभकामनाऊं ॾियूं था त गणपति बप्पा तव्हांजा सभु कार्य पूरा कनि। त वरी अॻिले हफ़्ते मिलंदासीं, पर वेंदे वेंदे हिकिड़ो मैसेज पर्यावरण जे लाइ बि ज़रूरु ॾिसंदासीं। जय झूलेलाल। जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, जोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को। हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए। वरी अॻिले हफ़्ते गॾजंदासीं, तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु ज़रूरु रखंदा। जय झूलेलाल। कट।